अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहानी ॿुधाईंदा हलूं जेका क़िस्त अचण वारी आहे। छा मीर पंहिंजी भेण खे छॾाइण जे लाइ वाक़ई आशू ते हाणे हमलो कंदो या आशू खे पूरो कंदो, या वरी जेको आहे आशू खे ख़बर ई न आहे मीर जी भेण खे सिजाल खान अगवा करायो या बावल। नेक्स्ट एपिसोड में छा वाक़ई हाणे दोस्तों मूसा नैना वापसि कंदो या धोखो कंदो ऐं नवाब खान वरी हाणे जेको आहे मीर जी भेण सां उहो हशर कंदो नैना जे बदिले में। सॼी कहानी ॿुधाईंदासीं दोस्तों नंढड़े इन वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे ऐं थी सघे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे वाज़े करे छॾियां त इहो आशू कदम खयो जेको मीर जी भेण खे मतिलबु अगवा करे गुम करे छॾियईं, उन सां मतिलबु हालत कयईं, बेहुरमती कयईं। इहो हाणे जेको आहे आशू इन जे करे इहो करे थो त मीर खां बदिलो वठण जे लाइ, लेकिन मीर नेक्स्ट एपिसोड में इनखे सटको कुटको तव्हां ॾिठो पोइ में ॾिनई। हाणे नेक्स्ट एपिसोड में बि इन कुटको ॾींदो, लेकिन आशू खे मीर मारींदो कोन, उहो इहा ई कोशिशि कंदो ऐं नवाब खान सां बि मिलंदो त पंहिंजी भेण जी जेको आहे न बाज़ियाबी जे लाइ ॻाल्हाईंदो। लेकिन हिते बि हाणे जेको आहे नवाब खान सिधो मुंहुं न ॾींदो, उहा ॻाल्हि कंदो तूं नैना खे वठी आ, असां इन शइ खे ॻोल्हियूं था, तुंहिंजी भेण लभी वेंदी। यानी उन्हनि हिकिड़ी डबल गेम खेॾे हाणे मीर सां ऐं जेको आहे मीर इन शइ में फासी वियो। हाणे मूंसां अगरि नैना वापसि न कई त मीर खे मीर जी भेण वापसि न मिलंदी। इहो मीर सां हाणे गंदी हालत थियण वारी आहे ऐं मूंसां इहो वाज़े करे छॾियो मीर सां त तुंहिंजे मथां नवाब खान को कदम खणे त मुंहिंजो वास्तो न आहे। हाणे मीर फासी वियो इन शइ में, अॻिते हली मीर खे इन शइ जो मतिलबु घणो हिसाब किताब ॾियणो पवंदो ऐं नैना अगरि मूंसां वापसि न कई त मीर जी भेण उन जे बदिले में फासी वेंदी ऐं मीर परेशान आहे इन शइ में। ऐं आशू इन शइ जो भरपूर फ़ाइदो वठंदो ऐं पादर बि भरपूर खाईंदो मीर जे हथां। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो त विच में ॿियो कोई न आहे, नवाब खान ऐं आशू ऐं मीर सां जेकी बि हालत थी आहे उनजी भेण सां, इहो आशू ई आहे, ॿियो को अहिड़ो माण्हू न आहे, न सिजावल खान न बावल खान। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।